नाज़रीन वाक़े ॿुधाईंदा हलूं त खिपरे वेझो अलावाला बस्ती में बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो का हथुंगो विंदड़ बाईपास रोड ते मौजूद आहियूं। मुझे बैक साइड में तव्हां ॾिसी सघो था त हिते 40 घरनि जी जेका बस्ती है अल्लाहवाला बस्ती, उहा अञा ताईं बरसाती पानी हेठि आहे। हिते जा जेके रहवासी आहिनि हिन बस्ती जा, उहे रोडनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। हिते जे रहवासियुनि जो इहो चवणु आहे त बरसातुनि खे हेतिरा ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं कंहिं बि असां वटि लड़ी अचण जी ज़हमत न आहे कई। वधीक हिन बस्ती जे रहवासियुनि सां पिणु असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। ॾिसूं था उन्हनि जो छा चवणु आहे। पूरे शहर जो निकिरी वियो, असांजे ॻोठ जो जिते आहे पानी उते ई पियो आहे। महिरबानी करे असांखे पानी घर जो पानी कढायो। पानी जीअं बरसाति पई आहे जीअं मन जीअं आहे हिते ई पियो आहे। बसि केरु पुछा ई कोन थो करे न, अचे ई केरु कोन थो न हिते। बसि मजबूरी में वेठा आहियूं, जॻह कोन्हे असीं केॾां वञूं। असांखे 3 महीना लाइ 4 थियनि पिया बरसातुनि खे। असांजी रड़ इहा आहे त भई असांखे पानी कढाए ॾियो। असांजो पानी न निकितो आहे, शहर सॼे जो पानी निकितो आहे, कढायो आहे डुगडुगियुनि ते हिननि ते। असांखे चए बाबा पानी अव्हांजो केॾां कढूं कीअं कयूं। हाँ जी, असां पानी बोर्ड में बची निकिता आहियूं त रोड ते वेठा आहियूं, हिते असांजा बचा माना एक्सीडेंट थियनि था, असीं हितां पिया मरूं। आख़िर असांखे इमदाद खपे थो, न कुझु न खपे, असांखे पानी कढाए ॾियनि असां असांजे माना बचा वठी पंहिंजे घरनि में वञी वियूं। पानी हाणे बेरोज़गार थी वेठा, घर असांखे ॿुॾिया पिया। हाणे मजबूरी ॿिए पासे वञूं त मज़ूरी करियूं। वॾेरा जेको आहे न पंहिंजो पाण वठी वञनि खाइनि पिया, ग़रीबनि खे ॾियनि कोन था। सें मज़ूर माण्हू जंहिंजो हार इहो जेको वॾो आहे उनखे ॾियनि पिया, ग़रीबनि खे ॿुधे करे कोन थो। जी बिल्कुल, अवां हिते जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हेतिरा ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं असांजे हिन बस्ती मंझां बरसाती पानी निकाल नाहे थी सघियो। असां रोडनि ते अञा ताईं बेयारो मददगार बणियल आहियूं। मेन रोड हुजण करे असांजा ॿारड़ा जेके रोडनि ते आहिनि, हिते हादसा जेको सो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिननि जो वधीक चवणु आहे त इंतिज़ामिया खे बार बार चवण बावजूद अञा ताईं कंहिं बि असां वटि लड़ी अचण जी ज़हमत न आहे कई। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे अजनि मां बरसाती पानी जल्द निकाल कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। जी।